किस्सो नंबर 19। खुटो हुजे त सही ॾे। हिकु ॾींहुं वताए जे घर में अन्न खपी वियो। माणस खेसि चयो त अन्न खपी वियो आहे। उथी को हीलो कर। फ़क़ीर पन्नू मस ऐं कलम खणी मस्जिद जे मिंबर ते चढ़ी वेही रहियो। चयईं, जहाननि खे रोज़ी ॾींदड़ वताए जे घर में अन्न सफ़ा कोन्हे। तो चयो आहे त आउं रोज़ी ॾींदड़ आहियां। हाणे पंहिंजे वादे खे पाड़ या हिन पने ते सही कर ऐं लिख त आउं खुटी पियो आहियां। त माण्हुनि खे ॾेखारे खेनि पक ॾियारियां त पंहिंजी मुड़सी पाण कनि। हिन अञा एतिरो चई बस कयो त मस्जिद ॿाहिरां सॾु थियुसि त वताया ॿाहिरि निकिरी आव। ॿाहिरि निकितो त हिकिड़ो माण्हू गॾह ते अन्न जो ॻूण रखियूं बीठो हो। जंहिं चयुसि त हीउ ख़ुदा कारण अन्न आहे, वठी पंहिंजे हवाले कर। वताए मथे ॾिठो ऐं चयो, ॾाढो सियाणो आहीं। सही त न ॾिनई पर अन्न मोकिले ॾिनई। दोस्तो, सिंधी खोजी खे सब्सक्राइब करण न विसारींदा। वीडियो खे लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट सेक्शन में पंहिंजी राय जो ज़रूरु इज़हार कयो।